नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोसपुर में खबर ॾींदा हलो त उन पुल भरिसां ॻोठ फौजो लولائي में लولائي برادري जी ॿिनि धुरियुनि में प्लाट जी मालकी ना जहिड़ो थी पियो आहे। ॿई धुरियूं पाण में सगा भाइर ॿुधाया पिया वञनि, जहिड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां लठनि ऐं कुआड़ियुनि जा आज़ादाना इस्तेमाल कयो। लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सां ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा मोहम्मद कासिम, इस्मात, नूरी, माई बानी, हमीद अली खान लولائي सख्त ज़ख्मी थी पिया आहिनि, जिन खे वारिस नाज़ुक हालत में कंदकोट जी सरकारी अस्पताल खणाया विया आहिनि, जिते ज़ख्मी खे तिबी इमदाद ॾेई मोहम्मद कासिम ऐं मिसमान नूरी जी हालत नाज़ुक हुजण सबबि कंहिं लाड़काने अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उन मौके ते ज़ख्मी थियल औरत मिसमान नूरी मीडिया अॻियां दाईंदे चयो त असांजो जेको भाउ भुट्टो लولائي जेको असांजो मुखालिफ़ आहे, उहो काल्ह बि असांजे घर में गिड़ी मारकुट कई हुई ऐं जेको चौपायो माल हो असां खां फुर करे पंहिंजी उताक में वाड़े छॾियो हो। जंहिं बाद असां घोसपुर पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं काल्ह शाम जो अची माल छॾायो ऐं अॼु वरी ॿीहर भुट्टो लولائي धुर जे ॾंडा बिरादरी बिरदार असांजे घर ते हमलो करे असांजे माण्हुनि खे लठियूं ऐं कुआड़ियूं हणी सख्त ज़ख्मी कयो आहे। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।